मोहतरम साथियो, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, सुभाणे रमज़ानुल मुबारक जो पहिरियों रोज़ो आहे, जेको 2 मार्च 2025 ते असां रखंदासीं। रब साईं क़ुरान पाक में फरमायो, कुतब अलैकुम सियाम कमा कुतब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया जहिड़ी तरह तव्हां खां अॻु में क़ौमुनि ते फ़र्ज़ कया हुयमि। उमीद थो करियां त तव्हां मुतक़ी बणिजी वेंदव, परहेज़गार बणिजी वेंदव। तक़वा छा आहे? अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। ही उहा ज़ात आहे अल्लाह तबारक व तआला जी, ऐं उहे माण्हू कामयाबु आहिनि जेकी अणॾिठे ते ईमान था आणनि ऐं निमाज़ था पढ़नि ऐं तक़वा जा मालिक था बणिजनि, ऐं जेको मूं हुननि खे ॾिनो आहे उहो ख़र्च था कनि। हर जाइ ते ख़र्च जी ॻाल्हि आहे त जेकी माण्हू ख़र्च था कनि, निमाज़ था पढ़नि ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां, ऐं ग़रीबनि जी मदद था कनि, बेवाहनि जो सहारो था बणिजनि, मज़लूमनि जी मदद था कनि, त रब साईं चए थो त मां उन्हनि जो मुआविन आहियां, मां उन्हनि जो मददगार आहियां। वतरज़ुक़ मन तशा बग़ैर हिसाब, पोइ मां जेको बि उन्हनि खे ॾियां बग़ैर हिसाब जे ॾींदो आहियां। जेतिरो उन्हनि खे ॾियां त उहो मूंखां केरु पुछण वारो कोन्हे को। त मोहतरम साथियो, ही रोज़ा आदम अलैहिस्सलाम खां वठी करे सभिनी पैगम्बरनि जे ते ऐं उन्हनि जे उम्मतनि ते फ़र्ज़ु हुया। शीस अलैहिस्सलाम, लूत अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, आदम अलैहिस्सलाम, उन खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ जेकी बि ॿिया बि जेके दुनिया जा मुख़्तलिफ़ स्कूल ऑफ थाट आहिनि, उन्हनि में हिंदुइज़म हुजे, ज़रतश्त हुजनि, बुद्धिस्ट हुजनि, क्रिश्चन हुजनि, जेकी बि पारसी हुजनि, दुनिया जे जंहिं बि नज़रिए जा पोइलॻ माण्हू आहिनि, उन्हनि वटि रोज़ो फ़र्ज़ु आहे। हिंदुनि वटि बि रोज़ो फ़र्ज़ु आहे, तव्हां वटि बि रोज़ो फ़र्ज़ु आहे। सॼी दुनिया जी सुठनि निज़ामनि वटि इहो रब जो उसूल आहे, काइनात जो उसूल आहे त उहे सभु माण्हू रोज़ो रखंदा आहिनि। ऐं साइंटिफिक बि नुक़्ते निगाह खां इहा शइ साबित थी आहे त फास्टिंग जेका आहे, रोज़ो रखणु जेको आहे, उहो सिहत लाइ इंतिहाई अहम आहे। सिहत तव्हांजी सही रहंदी, कोलेस्ट्रोल तव्हांजो लेवल में रहंदो, शुगर तव्हांजी लेवल में रहंदी, ब्लड प्रेशर तव्हांजो न वधंदो, न डाउन थींदो, न हाई थींदो। इहे सभु शयूं तव्हांजूं रोज़े सां तालुक़ु रखनि थियूं। जेतिरो तव्हां घटि खाईंदो ओतिरो तव्हां सिहतमंद रहंदव, जेतिरो तव्हां घटि खाईंदो ओतिरी तव्हां वॾी उमिरि ॼमार माणींदव, ऐं तव्हांजो जिस्म ताज़ो रहंदो ऐं तकिड़ो रहंदो, ऐं उन जे मथां वेट न हूंदो, फेट न हूंदो। घणे खाइण जे करे फेट वधंदी आहे, चर्बी वधंदी आहे। जॾहिं चर्बी वधंदी आहे त दिलि जूं बीमारियूं थींदियूं आहिनि, ऐं दिलि जे बीमारियुनि जे करे उहा ज़िंदगी जेका हूंदी आहे, भली केतिरी बि हुजे, पर उहा तकलीफ़ुनि वारी हूंदी आहे, सूरनि वारी हूंदी आहे, अंजनि ईज़ान वारी हूंदी आहे। उन जे करे फिट रहण जे लाइ रोज़ो बि रखिणो आहे, ऐं रुॻो फिट न आहे रखिणो, पर उन में अलाह जी इहा बि रज़ा शामिल आहे त तव्हां रोज़ा रखंदव त तव्हां मुतक़ी परहेज़गार बणिजी वेंदो। साथियो, जेकर मुंहिंजो ही तव्हांखे चैनल पसंदि अचे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं शेयर कजो ऐं ॿुधिजो। जेतिरो मुंहिंजो प्रोग्राम माण्हुनि ताईं पहुचाईंदव त इहो सदक़े जारिया आहे, तव्हांखे बि सवाबु थींदो, मूंखे बि सवाबु थींदो। मुंहिंजो कमु आहे त मां क़ुर जी रोशनी में, हदीस जी रोशनी में, ऐं दुनिया जे निज़ामनि ऐं नज़रियनि जी रोशनी में हक़ीक़तूं तव्हां ताईं पहुचायां। मां उमेद थो करियां त हिन मुख़्तसर ज़िंदगी में जेका अॼु आहे उहा सुभाणे कोन हूंदी। कल्ह जेके जीअरा हुया असां वांगुरु अॼु उहे हिते धरती ते कोन आहिनि। जीअं अॼु असां आहियूं ईअं सुभाणे असां थी वेंदासीं, जीअं अॼु क़ब्रुनि में हू दफ़न थियल आहिनि। ज़िंदगी मुख़्तसर मुदत जे लाइ मिली आहे। अचो त पाण सां कमिटमेंट करियूं त तक़वा, परहेज़गारी, ग़रीबनि अबोझ माण्हुनि जो सहारो बणिजूं ऐं उनजे ज़िंदगियुनि में बहितरी आणियूं, रोज़ा रखायूं, रोज़ा खोलायूं। इन में कामयाबी आहे।
महिरबानी साथियो।